कंहिं ॻोठ में हिकु अमरा बर्फ़ कपाईंदो हो। हिकु ॾींहुं बर्फ़ कपाईंदड़ बर्फ़ शाप तऊं अठ केन बर्फ़ जा वठी आयो, ॻोठ में कपाइण लॻो। जॾहिं हिकु बर्फ़ जे केन खे धक हयो त उन मां सोन जो मुंडी निकितो। उन वक़्तु हिकु माई उतां बर्फ़ वठे पई। जॾहिं सोन जो मुंडी बर्फ़ जे केन मां निकितो त उहा माई चई, इहा मुंडी मुंहिंजी आहे। बर्फ़ कपाईंदड़ चयो, न, इहा मुंडी मुंहिंजो आहे, मुंहिंजे नसीब में निकितो आहे। जॾहिं बर्फ़ शाप जे मालिक खे ख़बर पियो त जेको अमरा मुंहिंजे बर्फ़ शाप तो केन बर्फ़ जो वठी वियो आहे, उन मां सोन जो मुंडी निकितो आहे, उहो ॻोठ अची बर्फ़ कपाईंदड़ खे चयो, इहो मुंडी मुंहिंजो आहे। टिनी में थियो जहिड़ो। पोइ टिनी जेको आहे सो ॻोठ जे तर जे MP वटि वञी फ़ैसिलो रखियूं। MP टिनी खे तलब कयो, यानी बर्फ़ शाप जे मालिक खे, बर्फ़ कपाईंदड़ खे ऐं माई जे मुड़ुस खे। टई ॼणा जॾहिं MP जे ओताक ते पहुता, उते बि जहिड़ो करण लॻा। MP चयो, बीहो बीहो बीहो, हाणे मां इंसाफ़ कंदुसि, मूं वटि अकबरी इंसाफ़ आहे। MP बर्फ़ शाप जे मालिक खे चयो त तुंहिंजो बर्फ़ शाप कंहिंजे बनीअ में आहे। त बर्फ़ शाप जो मालिक चयो, साईं तव्हांजी बनीअ में आहे। बर्फ़ कपाईंदड़ खे MP चयो, तूं बर्फ़ जंहिं ॻोठ में कपाईंदो आहे, उहो ॻोठ कंहिंजे बनियुनि में आहे। बर्फ़ कपाईंदड़ चयो, साईं तव्हांजे बनियुनि में आहे। पोइ MP उन माईअ जे मुड़ुस खे चयो त तुंहिंजो घर जाते तूं रहंदो आहे पंहिंजी ज़ाल समेत, उहो कंहिंजे बनियुनि में आहे, उहो प्लाट तोखे कंहिं ॾिनो? चयो, साईं तव्हांजे अबनि ॾाॾनि, असांजे अबनि ॾाॾनि खे प्लाट ॾिनो, उहो तव्हांजे बनियुनि में आहे। MP चयो, बसि इन फ़ैसिलो थी वियो। जॾहिं बर्फ़ शाप मुंहिंजे बनियुनि में आहे, जॾहिं बर्फ़ कपाईंदड़ मुंहिंजे बनी में वेठल ॻोठ में बर्फ़ कपाईंदो आहे, जेका माई जे ॻोठ में रहंदी आहे, उनजो घर जेको आहे सो उनखे प्लाट असां ॾिनो आहे, असांजे अबनि ॾाॾनि ॾिनो आहे, त ॻाल्हि ख़तमु, इहो सोन जो मुंडी मुंहिंजो आहे। ईअं MP बर वक़्तु इंसाफ़ करे जहिड़े खां माण्हुनि खे बचायो, न त वॾो खून ख़राबो थिए आहे।